बावाज़ बुलंद सलाह शरीफ पढ़ो। लगे तो तव्हां थकी पिया वाणी। दिल जी मोहब्बत सां ईमानी जज्बे सां वॾे आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्ल कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, रात जो काफी सो गुजरी चुको आ। सलाम आ तव्हां खे जो हेड़ी थद में हेड़ी देर ताईं कुरान मजीद जे इश्क में वेठा हो। मां दुआ तो करियां अल्लाह ताला तव्हां सां समूरन जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। अल्लाह ताला असांजे भाउ हाफिज सज्जाद साहब जी मेहनत कबूल फरमाए। हिन मस्जिद के हिन मदरसे के अल्लाह ताला ता क़यामत ताईं आबाद ऐं शादाब फरमाए। ऐं जिन्नो निहाल शहजादन जी दस्तार बंदी थी आ, दुआ कयो त अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे दीन लाइ कबूल फरमाए। मुझा अजीजो, मुझा दोस्तो, ही जलसा, ही प्रोग्राम, ही वाइज इन्हीं जे लाइ रखिया वेंदा आहिनि त पंहिंजी सलाह कयो। पाण में जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे दुरुस्त कयूं। पाण में जेके गुनाह आहिनि उन्हनि खां तौबा ताइब थियूं। जल्द अज जल्द पाण खे नेक बणायूं, नमाज़ी बणायूं। पाण खे सही माना में मुसलमान बणायूं। छो जो हयाती दे एतबार न आहे। ख़बर नथी पवे खिलंदे खिलंदे माण्हू मरी था वञनि, कचहरी कंदे कंदे माण्हू मरी था वञनि, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माण्हू मरी था वञनि। हाणे असांजी शिकारपुर में वॾो हादसो थियो। नौशरो फिरोज जा माण्हू, पीपल्स पार्टी सां ताल्लुक रखण वारा, कोटिया जलसे ते विया योम तासीस वारे प्रोग्राम में वापस मोटिया। गाड़ी बाईपास शिकारपुर ते हुननि जे कंट्रोल खां निकिरी वई। गाड़ी रोड हेठ लही वई। पक्की सीमेंट जी कॉलेज जी नई दीवार पत्थरन वारी तैयार थियल हुई। उन सां अची गाड़ी जो टक्कर लॻो। भित त ज़रियूं ज़रियूं थी वई, पर गाड़ी भी सफ़ा चबाड़जी वई। अल्लाह जी ज़ात जो कसम, 5 माण्हू न गाड़ी में आ, उते जो ते वेचारा थॾे ते मरी विया। मरी त विया, पर वेचारनि जा जनाज़ा भी ॾिसण जहिड़ा न।
जॾहिं शिकारपुर में उन्हनि जा जनाज़ा खणाए नौशरो फिरोज आया उन ॾींहुं जुमो हो ऐं मुंहिंजो जुमो उते नौशरो फिरोज में हो नंढा डंगराज में उते हिकिड़ो मौलवी साहब मुंहिंजो नाले भाई मांखे चयो साईं मोहम्मद इब्राहिम मां इन्हनि पंजनि मां हिकिड़े ते गुस्ल ते वियुसि तड़कड़ाइण लाइ अहिड़ी त उन जनाज़े जी हालत हुई जो पाणी भरण वारा भी भॼी विया वेचारे जूं बाहूं भॻियूं पयूं मुंहुं तो जे कपिड़ो परे कयोसि त मुंहुं ॾिसण जहिड़ो न मेजालो वेचारे जो निकितो पियो खोपड़ी वेचारे जी खड़के पे जे मांखे बि अलाए छा पियो थिए मां बि बी न सघियुसि जल्दी मसो करे कफन चाड़े भॼी आयुसि जो मुंहिंजो बि साह पियो निकिरे ऐं पंज जो पंज ई जनाज़ा ॾिसण जहिड़ा न मुंहुं ई कंहिंखे न ॾेखारियो इहा इंसान जी हिकिड़ी ज़िंदगी आहे ॾिसो इहा इंसान जी औकात आहे इहा इंसान जी हैसियत आहे इहो इंसान जो हाल आहे अलाए छा ते लापरवाही आहे अलाए छा ते बेख्याली आहे मस्ती आहे न मस्जिद थी वणे न कुरान मजीद थो वणे न दीनदारी थी वणे गुनाहन में ॾींहं रात गरक लगा पिया ॾिसो कीअं अचानक मौत जी माण्हू खे मारे थो हे चवे थो मां सुभाणे नेक थींदुसि हे चवे थो मां परीहं नेक थींदुसि हे चवे थो तरीहं नेक थींदुसि वाइज़ ॿुधी ॿुधी मौलवी थी विया अमल करण लाइ तयार न आहियूं कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो फरमाया अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम रब फरमायो तांगे साथियो जो ताहुमा अल्लाह विसरियो साथियो तांगे जो ताहु मुझी नमाज विसरी वैया साथियो तांगे जो ताहु मुझो कुरान मजीद विसरियो साथियो तांगे जो ताहु मौत विसरियो कुल्लु मन अलैहा फान वयब्का वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वरी आवाज़ रब फरमायो तांगे साथियो जो ताहू कबर विसरी वई ओ फरमाया लाकुम तकासुर
ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ़ तअलमून सुम्मा कल्ला सौफ़ तअलमून कल्ला लौ तअलमून इल्मल यक़ीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्नहा ऐनल यक़ीन सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। जेके कुरान मजीद जा परवाना वेठा वॾे आवाज़ सां ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाई, मेहरबानी फरमाए संभालियो। मां मिड़न खे, मां भेनरन खे, मां न्याणन खे लाउड स्पीकर जे ज़रिए तां बुज़ुर्गन मर्दन खे नौजवानन खे मिनसे मेड़ करणा अल्लाह जो वास्तो तो सियाणा थियो। हयाती ते को भी एतबार नहीं, जिंदगी ते को भी भरोसो नहीं। हाणे फेसबुक ते हिकिड़ो वीडियो हली रहियो आहे, हिकिड़ो घोट पांजी कुंवार सां वेठो आहे। एॾो साईवाल जो इहो वाक़ियो आहे पंजाब जे पासे जो। अचानक घोट खे अटैक तो पइजी वञे, उते जो उते कंध खे उछलाए थो, खणी घोट खे अस्पताल पुॼंदा। डॉक्टर तो चवे त एक्सपायर थी वियो आहे, मरी वियो आहे। पुछण ते डॉक्टर ॿुधाइनि था त हिन वीचारे खे अटैक पइजी वियो आहे। इहा ज़िंदगी आहे, इहा हयाती आहे। इज़ा जाअ अजलुहा ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून। अजीजो, अमड़ियों, मुझियों भेनरियों, मुझियों न्याणियों, मेहरबानी करे जल्दी क्यों, मौत जी तैयारी क्यों, कब्र जी तैयारी क्यों। मेहरबानी फरमाए पंहिंजे अल्लाह के रिझायो, जल्दी पंहिंजे अल्लाह के परचायो, जल्दी नमाज जी पाबंदी क्यों, जल्दी कुरान शरीफ जी तिलावत जो इत्माम क्यों, बचड़ा हाफिज क्यों, बचड़ा आलम क्यों। जल्दी नेकोकार बणण जी मेहनत कयो, दीनदार बणण जी मेहनत कयो। छॾियो गुनाह, छॾियो अल्लाह जूं नाफ़रमानियूं। ईअं न थिए जो नाफ़रमानी कदे कदे मरी वञो, तो कब्र में भी अज़ाब, आखिरत में भी अज़ाब। मां हाणे वियो सन जे भरसां मुंहिंजो जलसो, हिकिड़ो नौजवान मूंसां मिलियो। मांखे चई साईं मोहम्मद इब्राहिम, मां कराची में हिकिड़े माण्हू वटि सेठ वटि मुलाज़िम हो। मुंहिंजे सेठ में 3 गुनाह वॾा। हिकु गुनाह इहो जो नमाज़ ठुक न पढ़ंदो, ॿियो गुनाह इहो जो शराब घणो पीअंदो, टियों गुनाह इहो जो राग घणो ॿुधंदो। एक ॾियारे जे शराब में धुत लॻो पियो, पंहिंजे कमरे में वेठो पिए पियो शराब, कनन में हैंड फ्री विझी गाना हलायूं वेठो। एॾो को अल्लाह उनखां नाराज़ थियो, एॾो को रब उनखां कावड़ियो जो हुनखे पंहिंजे हथ में पिस्टल पकड़ाए करे लोंदड़ीअ में रखड़ाए उते जो ते फायर कराए। गोली जो उनखे लगी त आवाज निकतो,
चेसा भजंदा ऐं डुकंदा वियास वजी जो नजर क्यों तो साहब नशे में दुत लगो पियो आ कन में हैंड फ्री पई तो गाना हली रहा पान के पान पिस्टल जो फायर करे लोंदरी में गोली हणी पान के पान खुदकशी करे मारे छड़े तड़पी तड़पी मरियो ओ मुझा अजीजो हाणे तहां बुधायो जो कोई ना हालत में पान के पान गोली हणी खुदकशी करे मरियो इन सा कब्र में शहादत होंदी क़यामत में इन सा शहादत थी अल्लाह खुदा या बानो रब की नकावड़ा रब की जलाल न दे तौबा क्यों गुनान तौबा क्यों शराब का तौबा क्यों नशे का तौबा क्यों राग का जो राग जो वधो मुसलमानन में गुनाह अचियो अज राग के तो मुसलमान गुनाह समझनी न था अज जादे तादे राग ही राग राग ही राग ट्रैक्टर में राग सुजुकी में राग रक्षण में राग कारन में राग कोचन गार्डन में राग फेसबुक ते वीडियो पयो आ तो दिसी था सको एकड़ो पंजाब जे पासे दे वाक्यो थियो 5 नौजवान गाड़ी में वेठा राग हलाए करे नचंदा ऐं कुॾंदा था वञन मस्तियों दा कंदा वञन लाइव फेसबुक ते वो वीडियो हलायो तहूं अल्लाह के दी का कावड़ाई अचानक अल्लाह से उनकी गाड़ी के हाँ एक्सीडेंट करायो गाड़ी कंट्रोल मा निकरियन जी गाड़ी क्रिया किरण सा गाड़ी के बाह लगी उते जो ते राग बुधंदे मुंदे पंजई मानू मरीदा वजन सड़ीदा वनी अल्लाह मागे हाने बटे जाड़ा जान फोन थी दोस्त सखर मोगा लायो मागे जिंसयों में देवराई में दे पाड़े में वडो हादसो थी मां जो शाद जिंसई पाड़े में दे शादी जो प्रोग्राम अञा हफ्तो शादी में पियो त इन्हनि राग करायो लाउड हलायो साज हलायो वॾी डेग घुरायो उन में यूएसबी विझी गाना हलायो एडो आवाज जो सजे पाड़े वारनि जी निंड हराम इहो त इन्हनि खे ख्याल न पियो थिए पाड़े में मता को मरीज हुजे मता को कुराड़ो हुजे मता को ज़ईफ़ हुजे पर इहो भी हया न पियो थियनि जो आज़ान मिले पई तॾहिं भी राग हलायूं वेठा इहो भी हया न पियो थियनि मस्जिद साम्हूं तॾहिं भी वॾे आवाज़ सां राग हलायूं वेठा इहो भी हया न पियो थियनि नमाज़ थिए पई तॾहिं भी राग हलायूं वेठा इहो भी हया न पियो थियनि क़ुरान जी तालीम थिए पई 3 पारे गोदी मगरिब ताईं तॾहिं भी राग हलायूं वेठा अल्लाह अकबर कबीरा पेशमाम ऐं जमायती पाण में परेशान थिया त आखिर इन्हनि खे कीअं समझायूं पेशमा में जमायतन पाण में मशवरो कयो त हलूं था इहे भी मुसलमान इन्हनि खे नसीहत दाली क्यों समझायूं था त मन को हया अचे जीअं जो पेशमा में जमायती आया दरवाजे ते दरवाजो खड़कायूं हिकड़ो नौजवान उतो निकतो घर मां उनके चयो यार तहां भी मुसलमान आयो ये मस्जिद तहां जे साम्हूं आ एडो राग जो आवाज नो तो कुछ तो मस्जिद जो हया जो आवाज घटायो आजान मिले दी तने भी ता राग के बंद न था क्यों नमाज थे दी तने भी राग जो आवाज हले तो नमाज में भुलिया भुलिया दा वञो
कुरान जी तालीम थे दी तरह भी ताराग जो आवाज घटायो न दा बंद दा क्यों कुरान जी तालीम खराब पई दे तेजे करे कुछ हया क्यों तो वो नौजवान जोश में अचियो चेंद ताम बुलंद असांखे परेशान क्यों जो असांखे खुशी भी मल्हाइण नथा ॾियो असांजी शादी आहे असांजी खुशी आहे असां राग बंद न कंदासीं पेशमाम खे अची घटि वधि ॻाल्हाए जमात खे घटि वधि ॻाल्हाए अची रड़ियूं कयूं सॼी ॼञो न घर मां निकिती आहे सभु माण्हू न घर मां निकिता मर्द त निकिता पर मायूं बि निकितियूं अजी पेशमाम खे गारियूं जमात खे गारियूं सॼो पाड़ो ॿाहिरि निकिरी आयो वो दोस्त को बुधाए जैसा इब्राहिम आखिर पेशमाम बेचारो रोई वेठो आखिर जमात जे खिनो पानी हुई आयो बेचारा रोईंदा रोईंदा वापस मस्जिद जे तरफ मोटिया अल्लाह के गाए दी कावड़ आई रब के को एडो जलाल आयो अल्लाह के को एडो गुस्सो आयो अल्लाह साईं 2-2.5 कलाक न गुजरिया रब साईं एड़ो जलाल दिखारियो जो पाड़े में धमाको थो एडो धमाको जी बम फाटंदो आ वो दोस्त बुधाए चई सजो पाड़ो लुडियो जमीन के लोडो अचियो दुदड़ा दे तुआ दिया पाड़े में कैसा भजंदा रुकंदा सब पाड़े मां बाहर घर में निकदा हिं जो नजर क्यों जे घर में राग हली रहो जे घर में शादी उन घर में दुधड़ा देंदो वनी जे भजंदा रुकंदा पोता हिं जो नजर क्यों दो न घर जी छितकरी पईया जे घर में शादी बुधाए पे जे इब्राहिम हिं जो शित के मथे क्यों सबिन नन बारन जा जनाजा आखिरन जे सामू आया सुकन जे आवा में सावा विसटिया रुगी रणियों रुगी दाऊं रुगी चीखा लगी पयूं के वो साईं इब्राहिम मां भी न सगिम मां परे थी भी इंतजाम में आई एम्बुलेंस आयो वट सब थी अजी इंतजामिया मानन के कढो के जो मथो फाटो पियो आ के जो बाह भगी पया के जी जंग चिठी पया के जो पेट फाटो पियो को मोह पियो जे के राग साज लाए अल्लाह के नाराज करे रहा रसूलुल्लाह के नाराज करे रहा मस्जिद जो तकद्दुस का माल करे रहा अज़ान जी प्योर में दी करे रहा नमाज जी प्योर में दी करे रहा कुरान जी तालीम खराब करे रहा जेके पेशमाम के रोआरे रहा जमातन के घटवत गालाए रहा अल्लाह उन्हनि जे मथां अहिड़ो नाराज़ जो उन्हनि जे मथां घर जी छित के लाए उते जो ते अल्लाह सैया उन्हनि जी खुशी गमी में तब्दील करे छॾी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां तॾहिं दवाइज़न में चवंदो आहियां अल्लाह जो नालो रहीम भी आहे अल्लाह जो नालो करीम भी आहे अल्लाह जो नालो गफ़ार भी आहे अल्लाह जो नालो गफूर भी आहे पर याद रखो अल्लाह जो नालो क़हार भी आहे याद रखो अल्लाह जो नालो जब्बार भी आहे याद रखो अल्लाह शदीदुल अज़ाब जो मालिक भी आहे शदीदुल इक़ाब जो मालिक भी आहे अज़ाब अलीम जो मालिक भी आहे अज़ाब अज़ीम जो मालिक भी आहे इन्न बत्श रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ तमाम सख्त तॾहिं फरमाए वमा युकज़्ज़िबुक बअदु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन एक गुनाह भी वरी मोतबर है रब के कावड़ न एक चवंदा चोरी भी वरी सीना जोरी एडी आकड़ वडाई तकब्बुर अल्लाह जी कुदरत मजाक अल्लाह जी ताकत के भोग समझो
मां दादू वे मोते भी मगे एकड़ो वाक्यो अज़ाब अल्लाह जे जो बुधायो ओ मगे जवान में जमई गोठ जे वडेरे जी शादी वडेरे जे पुट जी शादी पुट जे विहांव ते हुन राग करायो अल्लाह जी कुदरत गोठ में मानू मरी पियो हाने गोठाणा मिली जुली न वडेरे वदाया सही मेहरबानी करे राग बंद करा गोठ में करियो थी पियो तो वडेरो तारा फोटारे दो चवे दया कड़ी गाल दा क्यों मानू मरंदा रहंदा या केड़ी वडी गाल आ मुझे पुट जो विहांव शादी राग बंद न थींदो मुझा परे परे को मेहमान आया तेजे करे ता वापस मोटो बुधान पिया जैसा इब्राहिम सजी रात राग हलदो रहा सजी रात जनाज़ो तड़पदो रहा आखिर सुबह थी दिए जा 10 बजा था वरी भी हिनन राग बंद न कयो वरी गोठाणा मिली जुली आया वडेरे वर साईं नमाज़ जनाज़ा जो वक्त थियो हाने द राग बंद कयो तां भी अली नमाज़ जनाज़ा में शरीक थियो वडेरे चयो त मां वटि मेहमान आया मां जनाज़े में शरीक न तो थी सघां बाकी मां तांखे राति चयो त राग बंद थींदो राग हलंदो ॿुधाइनि पिया चईं इब्राहिम होॾो राग हलंदो रहियो होॾो जनाज़े नमाज़ थी रही आहे होॾो राग हलंदो रहियो होॾो जनाज़े के कब्रिस्तान कब्र जे हवाले करे रहिया आहियूं आखिर अल्लाह के का एडी कावड़ आई रब के को एडो जलाल आयो अल्लाह जी लठ पे आवाज होंदी आ बुधान पे चईं इब्राहिम बटे ॾाड़ा मस गुज़रिया हफ्तो मस दियो वडेरे के अल्लाह खणी खट दे उछलायो याने बीमार कैर पुटन पी के खयो दादू जी अस्पताल पी के खयो लाड़काने पी के हैदराबाद पी के कराची आगा खान ताई वनी इस्लामाबाद ताई पुगा जादो तादो डॉक्टर जवाब नो डॉक्टर जो दिन जो इलाज ना है इन जो जेरो खत्म थिया इन के वनी घर सुमारियो मौत जो इंतजार क्यों जडे ही मरे चवन ब्याजन से इब्राहिम हाने साल फिरी आया वडेरो खत दे पिया न खाए दो न पिए दो पयवा उते बच्चा बेजार बार बेजार घर खान बेजार मिट माट बेजार सब बेजार थी आदत मरे जान छुटे पर मौत जो न तो जे अल्लाह सही एड़ो अज़ाब बचे छड़ियो न की मौत तो मारे न की सेहत थी मिले ला यमूत फिया वला यया इब्राहिम खट दे पियो साल फिरी आयो रब एडो कावड़ियो न मारे तो न की सेहत पयो खट दे पान भी जिंदगियों में बेजार थिया मिट माइट सब बेजार थिया त मरे जान छुटे पुट बेजार पर मौत न थो ओ खुदा जा बानो कुछ संभाल न क्यों अल्लाह सैदा जंग जा ऐलान न नाराज क्यों पांजे अल्लाह मानो शरो बेरोज मुगे बुधान पिया जिंदगी फिलाने के तवा सुञाणियो माजो बराबर इनके सुञाणिया चई साईं इब्राहिम ने पांजे पुट जे विहांव ते राग करायो माखो दान निकरी माजो अल्लाह अकबर यार इहो त असांजे जलसन में अचण वारो इहो त वाइदन ॿुधण वारो इहो त ॾाढी सुवारी वारो इहो त नमाज़न पढ़ण वारो इनखे छा थियो
चैसे अलाए शाह भी थियो अलाए मान जे चवण ते अलाए कीअं बि बहराल न पुट जे वियांह ते राग करायो अल्लाह के भी एडी कावड़ आई रब के भी एडो जलाल आयो शादी जे बेजाड़े फाइल जो झटको दई हाणे खत ते अल्लाह किराए छड़ियो अल्लाह हाणे रोए तो हाणे रब को माफियों तो वडे रब रहम कर हाणे हाली त अल्लाह रहम करण ला तैयार अल्लाह सही सा मस्तियों अल्लाह सही जी कुदरत के मजाक अल्लाह जी शरीयत के भोग बनायो तो चंगा भला कोई खुदा जो खौफ ना है डप कोई अल्लाह जो डजना कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मस्सादिकीन अन्या वरी आवाज अल्लाह रुजू खुदा को रुजो अल्लाह जी पकड़ को रुजो राग ऐं साज जो बाइकाट कयो चो इंशाअल्लाह राग न बुधंदा चो राग न कराइंदा राग जो न हलाइंदा राग किन्ना राग खराब राग पलीत जे पेशाब पलीत आई राग पलीत जे पाखानो पलीत आई राग पलीत अन्या हिय समझो इन लफ्जन में जे गदा जो गोश्त खाण हराम आ इन राग जो बुधण जे मुसलमान के कुत्ते जो गोश्त खाण हराम आ जे राग बुधण जे मुसलमान के सुअर जो गोश्त खाण हराम आ ते राग जो बुधण चंगा भला राग हलाई वेठा न जा नौजवान दी रात रागन में फाथा वेठा अल्लाह के कावड़ांदा वेठा रब के जलाल दा डेरा एकड़ो वरी चेबो नहीं राग रूह जी रात माचो मां जेकने राग रूह जी रात हो जा त मास्टर मंजूर हेडो वडो गायणो पाण के पाण गोली हणी न मारे अदा माता हूं पुछा दो क्या जे राग में रूह जी रात हो जा त मास्टर मंजूर पाण के पाण गोली हणया अलाए केड़न मानन जी सबक देना अंदर रूह जी रात राग रूह जी रात राग न रूह जी रात रब रहमान जो कुरान मजीद कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान अन्या वडी आवाज सा अन्या ईमानी जज्बे सा अन्या दिल जी गहरा इंसान रूह जी रात ही हस्ती फरमाया ला बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब अन्या वडी आवाज फरमाया इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु व इज़ा
तुलियत अलैहिम आयातु ज़ादतहुम ईमाना वाला रब्बिहिम यतवक्कलून। अञा वॾे आवाज़ सां अॼु इरादो कयो चयो इंशाअल्लाह राग जो बाइकाट कंदा न वञो उन्हनि शादियुनि में जंहिंमें राग आहे। हेरे न्यारो हे कुरान मजीद मुंहिंजे हथनि में आहे आलमन को पुछा कयो जंहिं शादीअ में राग आहे तव्हां जेको कुझु हुते खाओ था पियो था सभु हराम था पेट में विझो न वञो। हे वरी चए थो साईं बिरादरीअ जो मसइलो आहे। बिरादरी वधीक कन अल्लाह वधीक, बिरादरी वधीक कन रसूलुल्लाह वधीक। फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। जिनके कुरान जो करंट लगे तो वॾे आवाज़ सां, जिनके कुरान मजीद मज़ो तो ॾे वॾे आवाज़ सां। असां नबी साईं जा आशिक़, असां नबी साईं जा परवाना। मुझे प्यारो नबी राग को नफरत करे। मुझे प्यारो नबी फरमाए तो मां दुनिया में आयो ही राग के खत्म करने जे लाया। साईं फरमायो मां दुनिया में आयो ही कुरान मजीद जे हवाले क़याम करने जे लाया। अना अतलुल कुरान उतलु मा ऊहिय इलैक मिनल किताब व अक़िमिस सलाह इन्नस सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। अञा वॾे आवाज़ सां फरमाया या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु व इनक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि व रत्तिलिल क़ुरान तरतीला। जिनके कुरान शरीफ असर करे तो वॾे आवाज़ सां। अॼु कुरान मजीद नथो वणे, रागन जा शौक़ीन साज़न ॾींहुं राति पंहिंजी दिल पलीद कयूं वेठा हो रागन सां। ॾींहुं राति साज़न सां दिल पलीद कयूं वेठा। ॾींहुं राति पंहिंजे घर खे लानत साज़न सां बणायूं बीठा। ॾींहुं राति पंहिंजे बनन के साज़ सां लानत बणायूं वेठा। अल्लाह जो वास्तो तो मुंहिंजा अज़ीज़ो मेहरबानी करे भॼी पासो कयो राग खां। कुरान शरीफ जा आशिक़ जो कुरान जी तिलावत कयो, कुरान जा वाइद ॿुधो। वइज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून। अञा वॾे आवाज़ न कयो,
गुनाह न क्यों टच मोबाइल न तबाह क्यों अल्लाह जी ज़ात जो हथ जे अंदर राग अची वियो आहे मोबाइल या टच जे करे हथ में राग ऐं साज़ आम थी वियो मां सच तो चवां कन ग़लत हो वेठो आहे ओॾे कुंड में तॾहिं बि राग तो वेठो समझाए बीठा असांजा पंहिंजा दोस्त राग ते विद्या था ठाहिनि पंहिंजा जमायती मां इन मोबाइल जे ज़रिए सभिनी खे मना करणा अल्लाह जो आज़दो तो राग में विद्या न ठाहियो साज़ में विद्या न ठाहियो ईअं न थिए जो अल्लाह जी कोरट में क़यामत जे ॾियारे टॻिया पिया हुजो पोइ वेठा ताऊं कयो पोइ वेठा चीखां कयो पोइ मतां चओ त तव्हांखे कंहिं न ॿुधायो राग कंदा सुभाणे मरीज़ तव्हां क़बर में पुॼंदो पियो इहे तव्हांजे फेसबुक जी आइडिन में राग हूंदा पयो क़बर में तव्हांखे अज़ाब थींदो तव्हांजे टिकटॉक जे वीडियो ते राग हूंदा पयो तव्हांखे क़बर में अज़ाब थींदो तंहिंजे करे मां मोहतबाना गुज़ारिश थो कयां अल्लाह जो वास्तो तो भॼी पासो कयो राग खां मेहरबानी करे हिकु राग खां पाण खे बचायो ऐं ॿिए नंबर ते पाण खे बदनज़रीअ खां बचायो हिन मोबाइल में परायूं मायूं न ॾिसो हिन मोबाइल में उघाड़ियूं फिल्मां न ॾिसो हिन मोबाइल में ड्रामा न हलायो ईअं न थिए जो क़यामत जे ॾियारे वेठा रहियूं कयो वेठा ताऊं कयो चीखां कयो लानतुल्लाह अलल काज़िमीन ड्रामो कूड़ा फिल्म कूड़ा ड्रामा फिल्म बेहयाई पिछड़ाइया ला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन वसाअ सबीला वल्लज़ीना लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत अयमानुहुम फ़इन्नहुम ग़ैरु मलूमीन फ़मन इब्तग़ा वराअ ज़ालिक फ़उलाइक हुमुल आदून अञा वॾे आवाज़ सां जेके क़ुरान जा आशिक़ वेठा हथ मथे खणी जो सुभान अल्लाह खुदा जो वास्तो न ॾिसो फिल्मा ड्रामा कहिड़ो गंद में मज़ो आहे ज़ियारत कयो त हिन सोने जी ज़ियारत कयो जंहिंजे दीदार सां सॼी ज़िंदगी जा सगीरा गुनाह माफ़ थी वञनि सभु ज़ियारत कयो आधी रात जो वक़्त आहे दीदार कयो क़ुरान जो त नेण ठरी पवंदो मुंहिंजा अज़ीज़ो छा फ़ाइदो आहे मां दवाइनि में चवंदो रहंदो आहियां त यहूदी नसारा या टचूं ॿार असांजे हथनि में पकड़ाए साम्हूं क़ुरान मजीद खसे विया मां वाइदनि में चवंदो रहंदो आहियां या टचूं ॿार हथनि में पकड़ाए साम्हूं मस्जिद खसे विया या टचूं ॿार हथनि में पकड़ाए साम्हूं नमाज़ खसे आ या टचूं ॿार हथनि में पकड़ाए साम्हूं हया खसे आ या टचूं ॿार हथनि में पकड़ाए साम्हूं ग़ैरत फुरिया असां पाण पंहिंजनि नियाणियुनि खे इहे मोबाइलियूं ॾिनियूं वेठा आहियूं असां पाण पंहिंजनि घर वारनि खे इहे मोबाइलियूं ॾिनियूं वेठा आहियूं उहे वेठियूं थियूं ड्रामा हलाइनि वेठियूं थियूं फिल्म हलाइनि ऐं असांखे
غیرت جی چونڈی میں نتی پے شاتیو تو مسلمان ہو نبی نے فرمایا دیوس کے اللہ عزیز جنت تو نصیب نہ کندو پر جنت جی خوشبو بھی نصیب نہ کندو صاحب فرمایا سیمل دیوس کیڑا نبی سے فرمایا کنی ڈیانی کنی زال کنی بین کنی ماں پرائے مرد دینے آرے یا پرائے مرد دانگا لائے نگے غیرت جی چونڈی بھی نپوے سائنین فرمائیو دیوسا اور مسلمانوں شادیوا تاسان نبی محمد کریم جا امتی غلام آئیو جے کو وڈو غیرت مندہ نبی سائنین ویٹھائیں سائنین سامبا گھر واریوں ویٹھائیں اندرو صحابی نبی سائنین دائیو ابس و تولا انجاء اللاما وما یدریک لعلہو یزکا نبی سائنگے عجیب فرمائیں دروازو کھڑکائیں سونا سائیں ماتا جی خدمت میں دوجہ جایا کو مسئلو پچھنوا بی بیو نبی سائنہ کا دویٹھو نبی نے فرمایا تا کمرے میں ونیو تو ماں پانجے غلام کے صدقیا ہوں چوندیوں سائیں ہی دان دعا انکے چودا چے بھلے نبی سائنہ غصے کاوڑ میں دیا فرمایا انتہو دان دعا تا دانیوں نائیو ونی کمرے میں بندھو ماں محمد کریم غیرت مندہ جس تائیں تا کمرے میں بند نہ دو تیس تائیں ماں اندر صحابی کے اندر گھر میں جنجی جاز نہ دنیا وارن کے خبر پوے مجھے امتن کے خبر پوے مجھے امتن جے مردن کے خبر پوے تو مٹرو نبی محمد کریم کے دو غیرت مند ہو تاد مجھے امتی مرد غیرت پان میں پیدا کرے چند قیامت جے دیارے ماں محمد کریم پان سا گل جنت میں وٹھی اللہ مجھے عزیزو نبی سے غیرت سمجھے جو اسان جا غیرت جا جنازہ نکری شاہ سمجھیں کہ وائد کیوں کیڑا وائد کیوں گھر میں یہ بیماری پڑی ہوئی ہے انہیں جو استعمال تمام غلط تو تھی صحیح کیوں انہیں جو استعمال جے کنے دا نہ تھا مڑو ایک دماغ چاہاں تو یہ موبائلیوں نہ رکھو جے کنے رکھو تا پان وٹ رکھو گھرن میں نہ رکھو مہربانی کرے انہیں جو استعمال صحیح کیوں انہیں کہ قرآن مجید لا استعمال وائدن جیلا استعمال جیئے ویچارو امتیاز چاندیو صاحب مسلم چینل جے ذریعے یوٹیوب دے فیس بک دے گھر ویٹے ماننے کے قرآن مجید تو بدرا ہے بھی ویچارو دہانی دعا چیزیں قرآن مجید جا وائز چاڑیاں دو تو مانو لائک کی نہ تھا کرن مانو کمنٹی نہ تھا کرن گانن کے لائک کمنٹ وٹسپ شیئرنگ نتو ہنے مانن کے دین اسلام قرآن مجید ترہیں دزاں پہ چین لگا پیاؤں ترہیں دزاں پریشان میں پھادا پیاؤں ترہیں دزاں بیمارن میں ودا پیاؤں ومن آرزان ذکری فَإِنَّ لَهُ مَعِيشَةً ضَنْكًا وَالنَّاشِرُ يَوْمَ الْقِيَامَةِ أَعْمَى او غلامانیو او بین قوم زاندال قرآن ما سبنی کے مہدبانہ گزارش کرنا کان سنبھالو قرآن جا عشق جو نماز جا پابند تھو کان میں اللہ جو خوف پیدا کیو تو تانجے لائے سون جو بنگلو بیچ میں تیار ہوندو وَلِمَنْ خَافَ مَقَامَ رَبِّي جَنَّتَانِ فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ انجا وڈے آواز سا دجو اللہ خود
न ॾिसो ये किन्ना फिल्मूं किन्ना ड्रामा न हलायो गंदगी जेकॾहिं रखो था या मोबाइल त इन में क़ुरान मजीद जा वाइज़ा क़ुरान शरीफ़ जूं तकीर हलायो मेहरबानी करे संभालियो हयातीअ ते को बि एतबार न जिंदगी ते को भी भरोसो ना है मोबाइलन में गंद ॾिसी न मरो गुनाहन में जिंदगी तबाह करे न मरो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक्क तुकातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून अञा वॾे आवाज़ सां हथ मथे खणी जो सुभान अल्लाह मुझे अजीज़ो मां मिन्थ करना है बस मां मेड़ करना है ताके आधी रात थी वई आ मां ताके गुजारिश करना है हाफिज़ सजाद जे न प्रोग्राम में अल्लाह जो वास्तो तो मदरसन सां ताउन कयो मस्जिदन जा आशिक थियो नमाज़ी थियो नेक थियो कुरान जा आशिक थियो कोई हयाती ते एतबार ना है जिंदगी ते भरोसो ना है मरणो आए चो मरणो पर नमाज़ी थी मरणो आए पर कुरान जा आशिक थी मरो मरणो आए पर मस्जिदन जा परवाना थी मरो मरणो आए हर हाल में मौत न शरी कल हो मुआतियों ॾियारो चौथों ॾियारो वो अधी वेचारी डिलीवरी केस में मरियो हुन अम्मा जी दिमाग जी रग फाटी पई मरी हुई हो चाचो अटैक में मरियो हो दोस्त एक्सीडेंट में मरियो खबर नथी पवे वनंदा नौजवान मरंदा हाने माने दोस्त फोन कई नालो ददा इको साउंड वारो आ गिरिया जो माखे जेबो जाय मोहम्मद इब्राहिम माई को साउंड खणी गिरिया मो कंडारे पियो वञा रस्ते में कंडारे जे वेझो आया पेट्रोल पंप जे मूंखे एक्सीडेंट नजर आयो वञी मां ते वेझो हीअं जो नजर कया हिकिड़ो नौजवान जेको ठेले जे हेठों अची वियो वेचारो मरी वियो आहे पर लाश भी ज़रियूं ज़रियूं थी वियो ॿुधाए पियो चई इब्राहिम मां वीडियो भरण जी कोशिश कयमि त तव्हांखे ॾेखारियां पर मां वीडियो भरे न पियो सघां मुंहिंजा हथ ॾकनि पिया उन नौजवान जा गोश्त जा ज़रा ठेले जे टायरनि जी विथिन में फाथा पिया काठीअ सां सोरे सोरे उनजे गोश्त खे ठेले जे टायरनि जे विथिन मां कढी करे गॾु पिया करनि कंडणीअ में ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा ज़िंदगी आहे वञनि था नौजवान अचानक मरंदा मां हाणे वियुमि नागोशा मशहूर फिरोज उते भी मूंखे ॿुधायूं मूंखे फोटू ॾेखारियूं चयईं हे छोकिरो नौजवान 14-15 सालनि जो वेचारो एक्सीडेंट में मरियो एॾो त ख़तरनाक एक्सीडेंट थियो जो वेचारो तॾहिं ते मरी वियो पर तुन खां वठी गोॾनि ताईं वेचारो ईअं चॿाड़जी वियो जीअं वात में किरो चॿाड़जी वेंदो आहे न वेचारे खे गुस्ल ॾियारियूं न वेचारे खे कफन पारायूं वेचारे खे चादर में वेड़े टे गंढियूं ॾेई नमाज़ जनाज़ा अदा कराए वेचारे खे कब्रिस्तान क़बर जे हवाले कयो ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा इंसान जी औकात इहा इंसान जी ज़िंदगी आहे इहा इंसान जो हाल आहे संभालियो पाण अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफूर अञा वॾे आवाज़ सां अज़ीज़ो ईअं तो मौत मारे अल्लाह जी ज़ात जो कसम हेॾे न्यारे कुरान मजीद जी महफ़िल कूड़ जी जाइ मां पने आकिल जलसे ते वियुसि जलसे में हमरा मरी
इहा ज़िंदगी बे पैरी जी नमाज़ जो वक़्फ़ो थियो ऐं भत हलायो वियो हिकिड़ो हमरा भत खाई वीचारो थियो उते जो ते दां करे किरी पियो किरी जो पियो त रणियूं पई जो अरे बाबा छा थियो जे हमरा किरी पियो अरे बाबा खणोसि अस्पताल अल्लाह जी ज़ात जो कसम आहे 10 मिंट न गुज़रिया फोन आई जे वीचारो हमरा दुनिया जो जान छॾियो अरे बाबा छा थियसि जे वीचारे घटे पई इहा ज़िंदगी अॼु अल्लाह खे अर्ज़ कयो माफ़ी करे थो उथो चो अल्लाह से सा गुनाह न को तौबा कई चो मता के आखिरी रात हुजे चो अल्लाह से सा गुनाह न को तौबा कई चो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह अञा वॾे आवाज़ चो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह अञा वॾे आवाज़ चो अल्लाहुम्मा अग़फिरली वॾे आवाज़ अल्लाहुम्मा अग़फिरली अफ़हसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फतअलल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्ला हुव रब्बुल अर्शिल करीम व मन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून वक़ुल रब्बि इग़फिर वक़ुल रब्बि इग़फिर वक़ुल रब्बि इग़फिर वक़ुल रब्बि इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां हेॾे सभु कननि ते हथु रखो ऐं पढ़ो रब्बि इग़फिर पढ़ो पढ़ो रब्बि इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन पढ़ो रब्बि इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन मुंहिंजा अज़ीज़ो तौबा कयो सची दिलि सां हयाती ते एतबार न आहे अल्लाह जी ज़ात जो कसम रातुनि जो केतिरा ई माण्हू सुम्हंदा सुबुह सां वीचारनि जा जनाज़ा था निकिरनि हाणे असांजे पाड़े में हिकिड़ो वीचारो डॉक्टर हो सुम्हियो चवनि पिया 3 बजे वीचारे जी तबियत ख़राब थी 3:15 बजे वीचारो दुनिया जो जान छॾियो इहा इंसान जी ज़िंदगी आहे तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो नेक थियो निमाज़ी थियो दीनदार थियो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयो तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए हाणे हिकिड़ी ॿुधो घणो थी वियो चवंदा आहिनि अगई त पा न त मणनि खे मोट हाणे हिकिड़ी नात वीचारो फ़क़ीर चवंदो मुजाहिद इम्तियाज़ चांडियो हे पंहिंजे ख़र्च ते वीचारो सोशल मीडिया ते क़ुरान जा वाइज़ ऐं जलसा हलाईंदो आहे तंहिंजे करे जेतिरो थी सघे हिन जी मदद कयो अल्लाह साईं तव्हांजी मदद कंदो